टाउन कमेटी सोबोदेरो वार्ड 7 ऐं वार्ड 8 सिटी सोबोदेरो में GDA तरफ़ां इलेक्शन वर्क के हवाले से बेहतरीन जलसो किया वियो, जंहिंमें मरकज़ी अॻवान GDA क़िबला साईं मुहर्रम अली शाह लखियारी शिरकत कई ऐं जलसे के ख़िताब कियो। जलसे में पार्टी अॻवाननि वडेरो दीदार हुसैन ओठो, किफ़ायतुल्लाह शेख ऐं वर्करनि वॾे तादाद में शिरकत कई। उन मौके ते GDA पारां टाउन कमेटी सोबोदेरो में बिहारियल उम्मीदवारनि, जंहिंमें वार्ड नंबर 7 ते माजिद अली मेमण, वार्ड नंबर 1 ते इशफाक अली सामटियो, वार्ड नंबर 8 ते असलम सैतो ऐं वार्ड नंबर 4 ते बिहारियल उम्मीदवार एहसान अली मेमण समेत टाउन कमेटी सोबोदेरो जे सभिनी वार्डनि में बिहारियल उम्मीदवारनि खे सपोर्ट करण लाइ भरपूर ज़ोर ॾिनो वियो। उन मौके ते फंक्शनल लीग ज़िले खैरपुर जे सदर सैयद मुहर्रम अली शाह ख़िताब पिणु कयो।